अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मनजाना व कुर्रत उयूनना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आबे मिस्री महबूब हक खलकी खुदा जहलाए खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उलाब कमाली
नूरी हुजण जो ही निशान, आयो त रोशन थियो जहां, चमकिया ज़मीनू आसमां, कशफत दुजा बिजमालिही, आनूर आका दर असल, नूरी संदन सारो नस्ल, सीरत सूरत बेमिसल, हसनत जमी खिसाली, इदरीस उन जो गुलाम आ, पढ़ंदो सलात सलाम आ, ही विरद सुबह शामा, सल्लु अलैहि वालिही, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा प्यारा भाइरो, दोस्तों, बुजुर्गो, काफ़ी टाइम तकरीरुन ऐं नातुन जे ॿुधण जे हवाले करे वेठा आहियो। टाइम काफ़ी गुज़री चुको आहे, पर अव्हां जी मोहब्बत, प्यार, शौक़ खे सलाम जो अव्हां अञा वेठा आहियो ऐं ॿुधण चाहियो था। अल्लाह जी ज़ात बाबरकात अव्हां जी वेहण ॿुधण खे ऐं जिन दोस्तनि ही दीनी जलसो कयो आहे, उन्हनि जे जलसे मल्हाइण खे पंहिंजे करम सां क़बूल करे। मूं अव्हां जे साम्हूं अल्लाह जल्ल शानहू अमन वालहू जे प्यारे कलाम करीम मां हिक आयत सगोरी जो हिकु हिस्सो तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। वॾे जोश जज़्बे सां मुक़र्ररन अव्हां खे सुभान अल्लाह चवण जे लाइ अर्ज़ु कयो, पर तव्हां बि कसम खणी आया आहियो, ज़िद करे बीठा आहियो त इहा ॿोली कीअं कयूं जेका असांखे क़ब्र में क़ियामत में कमु अचे। महिरबानी करे सुबुह जो जेकॾहिं कसम खयो था त कफ़ारत ॾिजो, पर कुझु खुली ॻाल्हाइबो, ॻाल्हि खे सम्झबो त ॻाल्हाइण वारे खे बि मज़ो ईंदो, ॿुधण वारे खे बि करार ईंदो। दुआ घुरो त अल्लाह ताला असांजे पोइ वारे नंबर मिलण जे तक़दीर में तब्दील आणे। ॿियो वजह कोन्हे, ओजाग जे करे आवाज़ ते असर पए, दिमाग़ ते पए थो। खुदावंदे करीम जा प्यारा वानो, क़ुरान करीम जे लफ़्ज़ जी माना वधीक वज़ाहत, तशरीह, तफ़हीम अर्ज़ करण खां अॻु में अव्हां जे ज़हन खे मुतमइन करण जे लाइ या ॻाल्हि ज़हन में विहारण जे लाइ अर्ज़ थो कयां त अल्लाह ताला इंसान खे पैदा करे उन खे बेकार ऐं मुअत्तल न छॾियो आहे। इंसान खे अल्लाह ताला पंहिंजे मख़लूक में केतिरनि मख़लूकात खां भलो बनायो आहे। केतिरी मख़लूक इंसान खां शान में हर लिहाज़ सां कम आहे ऐं केतिरी मख़लूक खां इंसान बुलंद ऐं बाला आहे। अबा वेहो न, बीहंदव छाला, अचो वेहो, मस्जिद कान्हे जो साख वठणी पए, अचे वेहो। खुदावंद करीम जी ज़ात इंसान खे जॾहिं खां पैदा फरमायो तॾहिं खां उन खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पंहिंजे ज़ात बाबरकात खे राज़ी बनाइण जे लाइ
रब्बुल आलमीन इंसान के रस्तो ॾेखारियो, इंसान के हिकिड़ो निज़ाम ॾिनो, इंसान के हिकिड़ो आईन ॾिनो, इंसान के हिकिड़ो कानून ॾिनो जेको इंसान जे पैदा थियण खां बि कई लख वरह अॻु में तैयार थियल हो। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। उन निज़ाम जो नालो, आईन जो नालो, कानून जो नालो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इस्लाम बयान फरमायो आहे। ॾाढा सुभान अल्लाह चवंदा हलो। रब्बुल इज़्ज़त जल मजदूह जो इरशाद आहे, जेके अल्फाज सगोरा मूं अव्हां जे साम्हूं पढ़िया। अल्लाह ताला फरमाए थो इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। मूं अल्लाह जे दरबार में, मुंहिंजी बारगाह में मक़बूल दीन, पसंदीदा दीन, जंहिं दीन खां मां राज़ी आहियां, जेको मूं बाननि जे लाइ निज़ाम ठाहियो आहे, उहो मूं रब जे बारगाह में मक़बूल पियल दीन इस्लाम। मां सम्झां थो पहिरियां सुभान अल्लाह ते राज़ी थी आहियो। पोयनि दोस्तनि खे बि मिंथ मेड़ कयो त सभई वॾी आवाज़ सां चवनि सुभान अल्लाह। मौला करीम इस्लाम त पंहिंजी जाइ ते आहे, पर जापान वारनि जो पंहिंजो दीन आहे, हिंदुस्तान वारनि जो पंहिंजो दीन आहे, कई दुनिया ते दीन जारी सारी आहिनि। अल्लाह समय तो भली केतिरा बि हुजनि, पर मूं रब्बुल आलमीन जो फ़ैसिलो आहे वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। इस्लाम खां सवा को बि दीन मूं रब जे दरबार में क़बूल न आहे। समझंदा हलो, ज़हन में ॻाल्हि विहारींदा हलो। अल्लाह ताला करम फरमाए, मालिक तौफ़ीक़ अता करे। मुझे महबूब करीम जे बचरनि जे मौज़ूअ ते मां अचां पियो, पर ॻाल्हि ज़हन में विहारणु ज़रूरी आहे। मालिक मिठा, तुंहिंजे दरबार में पसंदीदा दीन इस्लाम आहे, ॿियो दीन तुंहिंजे दरबार में क़बूल ई न आहे। पर इहो दीन कॾहिं खां हलियो आहे? हज़रत आदम खां, हज़रत ईसा खां, हज़रत यहया खां, हज़रत यूनुस खां। अल्लाह फरमाए थो जेके बि नबी आया सभई इन ई दीन ते हुया, इन ई दीन जा दावत ॾियण वारा हुआ, इन ई दीन ॾे सॾण वारा हुआ। छो त इहो दीन मूं अल्लाह ताला तरह पैदा कयो आहे जॾहिं इहे नबी अञा पैदा थिया ई न। ॾाढा सुभान अल्लाह चओ। कुरान करीम शाहिद आहे, कुरान करीम शाहिद आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल इन्न सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लह व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। मुंहिंजा महबूब अव्हां फरमायो, बेशक मुंहिंजी निमाज़, बेशक मुंहिंजो दुनिया तां इंतकाल, बेशक मुंहिंजे हज जा काम सभु अल्लाह जी लाइ, जेको जहान जो पालनहार आहे, उन जो को बि शरीक न आहे। मूंखे इन जो अमर कयो वियो आहे ऐं मां मुस्लिमीन में अव्वल आहियां। कंहिं में अव्वल आहियां? ॾाढा थोरो जवाब ॾे मुंहिंजा जानी। मुस्लिमीन में अव्वल आहियां। मां मुस्लमान पहिरियों आहियां। आसमान ज़मीनूं हर शइ अल्लाह ताला खे मञण वारा सभु इस्लाम वारा आहिनि। सभिनी जे लाइ इस्लाम क़ुरान पाक में बयानु थियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब अव्हां ऐलान कयो, इहे सभई पोइ आहिनि, मां मुस्तफ़ा करीम सभिनी खां अव्वल आहियां। चओ सभिनी खां, माना अव्वलुल मुस्लिमीन, मुस्लिमीन में अव्वल आहियां। नतीजो छा थो निकिरे त इस्लाम सभिनी दीननि खां अव्वल आहे। इस्लाम ई अल्लाह जे दरबार में मक़बूल दीन आहे। इस्लाम ई अल्लाह ताला खे पसंदीदा दीन आहे। इस्लाम खां सवा को बि दीन अल्लाह जे दरबार में मक़बूल न आहे, पसंदीदा न आहे। ॿिए दीन जी का अहमियत आहे ई कान का। रहियो सुवाल त इस्लाम आहे छा?
अब जागो था वॾी आवाज़ सां हा या न ॾाढा कयो। इस्लाम आहे छा? सुहिणे हबीब करीम जा उम्मती जो इस्लाम जे लफ़्ज़ जी वसी माना आहे, कुशादी मफ़हूम आहे। एक दफ़े नबी सुहिणा ॾिठान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुहिणे हबीब जो सारो, सुहिणे हबीब जो ॿियो नंबर यार, मदीने जे मीर जो सारो ऐं हज़रत अली मुर्तज़ा जो न्याणो। ॾाढा ॻाल्हायो, सभई ॾाढा ॻाल्हायो, सभई वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। सुहिणे हबीब जो सहरो, चओ सुहिणे हबीब जो ॾाढा चओ, ऐं सुहिणे अलीअ जो न्याणो। केॾो मज़ेदार रिश्तो आहे, केॾो प्यारो रिश्तो आहे। सैयदना अमीरुल मोमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु साईं फरमाए थो मां दरबार हबीब में वेठो आहियां, ओचितो हिकिड़ो शख़्स आयो, अच्छा कपिड़ा पातल, बदन ते मिटीअ जो को बि निशान लॻल न, उठ घोड़े ते बि न आयो आहे, खच्चर ते बि न आयो आहे, कार जीप त न हुई कान, भला जे पंथ अचे हा त ज़रूर पेरनि जे मथां, जुतीअ जे मथां मिटी हुजे हा, गुबार हुजे हा, को बि निशान मथां न हो। साईं फरमाए थो असीं हैरान थी वियासीं, हबीबनि जे दरबार में आयो आहे, गोॾा खोड़े अदब सां गोॾा भञी वेठो आहे, महबूब जे गोॾनि ते गोॾा बीणा करे वेठो आहे, ॿई हथ पंहिंजे गोॾनि ते रखे वेठो आहे, ईअं वेठो आहे जो निमाज़ी निमाज़ में रहंदो आहे। एॾे अदब सां, एॾे प्यार, एॾी मोहब्बत सां वेही करे पुछे थो मदीने वारे साईं खां, साईं ॿुधायो त ईमान छा आहे, साईं ॿुधायो त इस्लाम छा आहे, साईं ॿुधायो त क़यामत कॾहिं ईंदी, साईं ॿुधायो त क़यामत जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। हबीब करीम जे ज़ात खां सुवाल कंदो थो वञे, वरी साईं बयान था फरमाइनि त चवे थो त साईं सच था चओ, छा था चओ, ॾाढा ॻाल्हि, छा था चओ। हज़रत अमीर उमर फरमाए थो असीं अज में पइजी वियासीं त पुछे बि थो, वरी चए थो सच था चओ, माना ख़बर त सॻी, भला इहो आहे केरु जो पुछे पियो। जॾहिं उथी पुछी हलियो वियो, असां हबीबनि खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, ही केरु हो जेको तव्हां खां ॻाल्हियूं पुछे पियो, अमी बयान पिया कयो त वरी चए पियो त सच था चओ। साईं फरमायो जिब्राइल हो। ॻाल्हाए केरु हो, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो केरु हो, जिब्राइल हो। वार बहा, अखियूं बि हुयूं, खल बि हुई, कपिड़ा बहा, हॾा बहा, संध बहा, मुकम्मल इंसान थी अचे वेठो आहे। थोरो विच ते चुटको मतां रहे को खुटको। छा चवंदा आहिनि अदा, नबी करीम अलैहिस्सलाम जे नूर हो त कारा वार छो हा, जे नूर हो त जिस्म अतहर मां रत छो आयो, जे नूर हो त फलाणी शइ छो थी। उन्हनि खे तव्हां चई सघो था, पर तव्हां चओ किथां? न साईं, छा ते चवंदव? न क़ुरान पढ़ो, न हदीस पढ़ो, न किताब पढ़ो, न दलील ॾिसो, बसि ईअं में ॾेई पिया हलो अंधी ऐं जंड, खिलो न रो। ख़ुदा जा बाना मदरसा क़ाइमु कयो, बचरनि खे औलाद खे तइलीम ॾियो, क़ुरान करीम जा जय्यद आलिम बनायो, एतिरा इल्म जा ॿार थी निकिरनि जो मुनकिर खे साम्हूं ॻाल्हाइण जी मजाल ई न हुजे। बाक़ी रुॻी थिए सोटे ॾिसो, इहो कुझु न थींदो। इल्म पैदा कयो, इल्म जो शौक़ रखो, उलमा बनायो, मदरसा क़ाइमु कयो, अल्लाह ई अल्लाह जे हबीब जे दीन जा वारस पैदा थी पवनि, मदीने वारे मीर जी मोहब्बत वारा मैदान में अचनि, जंहिंजो सीनो अल्लाह जे क़ुरान ऐं हबीब जे हदीस जो खज़ीनो लॻो पियो हुजे। सुवाल थींदा आहिनि, पोइ भॼंदा टैक्सी करे, हलो त हलो साईं मौलाना नसरुल्लाह साहिब ॾे वेझो आहे,
हल तालो साईं मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम साहब जंदा हल तालो साईं फलानी सखर जा आलम सगुरे दा खुदा जा बान या सुठी शे पर अव्वल पाण में माण्हू को तंजीम ठाहे हिकिड़ी ऐं इहतिमाम सां को सुठो मदरसो क़ाइम कनि ॻोठ में जिते अल्लाह जे क़ुरान जी पढ़ाई हले नबी सुने जे दीन जी तालीम हले हदीस जी तालीम हले फ़िक़्ह जी तालीम हले तसव्वुफ़ तारीख़ जी तालीम हले तफ़सीर जी तालीम हले ख़बर पवे त क़ुरान करीम चवे छा थो सवाल थींदो भाई नबी करीम अलैहिस्सलाम नूर हो त पोइ कपिड़ा छाजा नूर हो हॾा छाजा नूर हो वार छाजा नूर हो ॾंद छाजा नूर हो शादियूं छाजियूं ॾाढा ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो छा कनि था तव्हां उन्हनि खे चओ था दा जिब्राइल त नूर आहे इन में त कोई शक ई कोन्हे पर जॾहिं इंसानी सूरत में अचे थो त जेके बि इंसानी ज़रूरतूं आहिनि उन में अल्लाह ताला सभई पैदा थो करे वार बहा हथ बहा रत बहो गोॾा बहा हॾा बहा खल बि हर शइ हुई अल्लाह ताला जो निज़ाम आहे जेका शइ जंहिं सूरत में अचे थी उनखे उन में थो रखे चवंदा भला खाधई छो अबा लठ कंहिं वटि आहे मां हणा कंहिंखे कोन थो मां पाण ग़रीब आहियां लठ न हणण वारो वेठो तो हाफ़िज़ अली अकबर मौलाना बदरुद्दीन साहब वारा ॿुधो मुंहिंजा भाइरो लठ छाजी हूंदी आहे काठ जी छाजी आहे बा काठ कंहिंखे खाईंदो आहे ॻाल्हायो ॻाल्हायो काठ कॾहिं का शइ ॻीही छॾी आहे सैयदना मूसा जे हथ में लठ आहे फ़िरऔन जे मुक़ाबले में आयो आहे अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी लठ खे उछला जॾहिं लठ खे छॾे थो क़ुरान फरमाए थो फ़इज़ा हिय हय्यतुन तसा त नाग बनजी डोड़े पई अबा लठ कॾहिं डोड़े ॾिठी अथव न ॾाढा ॻाल्हायो महरनि ॾिठी हूंदी हीउ इलाइक़ो महरनि जो आहे तव्हां ॾिठी हूंदी तव्हांजे पाड़े में कंहिं ॾिठी हुजे लठ न डोड़ंदी या न ॻिहंदी आहे पर जॾहिं नाग जे सूरत में आई आहे त ॻीहे बि पई डोड़े बि पई बिला तमसील व तशबीह मुंहिंजो सुहिणो हबीब निजो नूर आहे खालिस नूर आहे महज़ नूर आहे खालिस नूर अहिड़ो नूर जंहिंजो को मिसाल आहे कोन को पर जॾहिं पाण बशरी सूरत में आया त खाधऊं पीतऊं उथिया वेठा सभु ॻाल्हियूं थियूं मौज़ू मुंहिंजो इहो कोन्हे मौज़ू मुंहिंजो शान अहल बेत आहे शहदा करबला खे सलाम करणो आहे पर ॻाल्हि में ॻाल्हि खुलंदी थी वञे मूं अर्ज़ु पिए कयो जिब्रील नबी पाक जे दरबार में आयो गोॾा भञी अचे वेठो उन जेके सुवाल कया उन्हनि में हिकिड़ो सुवाल इहो हो त साईं इस्लाम छा आहे छा पुछी त इस्लाम ॾाढा ॻाल्हायो साईं फरमायो कलमे शहादत आहे निमाज़ आहे रोज़ो आहे ज़कात आहे हज आहे सभई इस्लाम आहिनि ॾाढा सभई क़ुरान करीम खे मुतालिअ कंदी क़ुरान पाक खे पढ़ंदी क़ुरान पाक जे मानाउनि ते गौर कंदी जॾहिं माण्हू सोचे थो त इस्लाम जी माना मफ़हूम ॿी बि निकिरे थी उहा कहिड़ी तवजो ॾियो अबा उन जे लाइ क़ुरान शायदि आहे पंहिंजी खीसे जी ॻाल्हि न ॿी माना बि इस्लाम जी आहे कहिड़ी आहे इस्लाम जी माना आहे कुहन लाइ बि तयारु रहणु कुसण लाइ बि तयारु रहणु ॾाढा सुभान अल्लाह चओ कुहन लाइ बि तयारु रहणु कुसण लाइ बि इहा इस्लाम जी ॿी माना ऐं किथां साबित आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे सैयदना इब्राहिम पंहिंजे बच्चे खे मिना जे मैदान वठी आयो आहे फरमाए थो मुंहिंजा पुट मां ख़्वाब में ॾिसां पियो त तोखे क़ुर्बान पियो कयां कुहां पियो तुंहिंजो छा ख़्यालु आहे पीउ थो पुट खे चवी त मां ख़्वाब में ॾिठो आहे तोखे कुहां पियो तुंहिंजो छा ख़्यालु आहे जागो था तूं पंहिंजे पुट खे कुहण जी ॻाल्हि थी पई पर चई सभा मां ख़्वाब ॾिसां पियो त तोखे ॿ टे सोटियूं थो हणां
त पुनल पुट बीहंदो या रोड वठी भजंदो। ॻाल्हाए मुंहिंजा भाउ, भजंदो न, बीहंदो न। पर मुंहिंजा तुंहिंजा बच्चा उहे आहिनि जहिड़ा असांजा हाल आहिनि। उहो इब्राहिम अल्लाह जे खलील जो बचिड़ो आहे। इस्माइल अलैहिस्सलाम पाण बि नबी, बाबो बि नबी आहे। ख़ानदान ई अजीब क़िस्म जो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं पीउ पुट खां पुछे थो त मां तोखे ख़्वाब में कुहां पियो, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? साईं फरमाए थो, मुंहिंजा बाबा जेकी वणई सो कर। काल या अबत फअल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। ऐं मुंहिंजा बाबा जेकी वणई सो कर, मूंखे इंशाअल्लाह सब्र वारनि मां लहंदे। पीउ कुहण लाइ तयारु थी वियो आहे, पुट कुसण लाइ तयारु थी वियो आहे। अल्लाह ताला इनखे सॾे थो इस्लाम। छा थो सॾे इनखे? कुरान पाक जा अल्फाज़ आहिनि, फलम्मा अस्लमा वतल्लहू लिलजबीन वनादैनाहु अय्या इब्राहीम कद सद्दक़ता रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। फलम्मा अस्लमा, पोइ जॾहिं ॿिन्ही पीउ ऐं पुटनि अल्लाह जे इन फरमान खे क़बूल कयो आहे, अस्लमा वरतला इस्लाम खां, ॿई कुहण लाइ कुसण लाइ तयारु थियण वारा, उन जे लाइ फरमाए थो त अस्लम। नतीजो छा निकितो? त अल्लाह खे पसंदि कयल दीन इस्लाम आहे। पहिरियों पहिरियों दुनिया ते अचण वारो दीन इस्लाम आहे। जॾहिं अञा दुनिया ते ॿिया नबी करीम, दुनिया नबी सगोरा न आया हा, मुस्तफ़ा करीम ऐलान फरमायो त मां पहिरियों मुस्लिम आहियां, मुस्लमान आहियां। हाणे इस्लाम नालो आहे कुहण जो ऐं कुसण जो। कुहण लाइ बि तयारु रहनि, कुसण लाइ बि तयारु रहनि। इहो ई सबक़ आहे जेको करबला जे शहीद हज़रत हुसैन मल्हाए ॾेखारियो आहे। ॾाढा सुभान अल्लाह चओ, ॾाढा सुभान अल्लाह चओ। हिकिड़ो हज़रत हुसैन छा, पूरो खानदान, पूरी फैमिली, सभु भाती, सभु साथी कुहण जे लाइ बि तयारु हा त कुसण जे लाइ बि तयारु हा। ईअं आहे न? वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। कुहण लाइ बि त कुसण लाइ बि, बेदीन खे कुहण लाइ तयारु ऐं पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तयारु। ही पूरी इस्लाम जी तस्वीर आहे, इस्लाम जो नक्शो आहे, इस्लाम जी तहलीम आहे, इस्लाम जी तहबीर आहे, इस्लाम जो सबक़ आहे जेको करबला जे शहीद हज़रत हुसैन सुहिणे दुनिया खे करे ॾेखारियो। इन जे करे ख्वाजा अजमेरी, हिंदुस्तान जे मशहूर ऐं मरूफ़ वली रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त हुसैन दीन बि आहे, दीन जी बिना बि आहे। छा चई हुसैन? दीन बि आहे, दीन जी। केतिरनि जॻह ते तव्हां ॾिसंदव शिया ख़ुदि इहो शेर लिखंदा आहिनि, शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इलाहस्त हुसैन। लिखंदा सभई आहिनि, पर जंहिं चयो आहे सो सुन्नी आहे। ॻाल्हि जंहिं चयो आहे सो वॾे आवाज़ सां चओ हो। ऐं सुन्नी बि आहियो जो हज़रत बादशाह पीर, रोशन ज़मीर, मुहियुद्दीन मीर, दिलबर दस्तगीर, अंदर जो अक्सीर, पीरन जो पीर, महबूब सुबहानी, शहबाजी लामकानी, सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह बगदाद में जुम्मे जो ॾिहाड़ो आहे, खिताब वेठो करे तकरीर कंदे इल्हाम थियो आहे, कुदरती फरमान थियो आहे अब्दुल कादिर जी मौला। बीठे बीठे कदम मथे खण, ऐलान कर कदम ई हा अल्लाह जे हर वलीअ जे कंध जे मथों आहे। इल्हाम थियो कुदरती फरमान। साईं कदम मथे खयो आहे,
फमा तो कदमी हाज़िही अला रकबत कुल्ल वलिय्यिल्लाह। ही मुंहिंजो कदम अल्लाह हर वलीअ जे कंध जे मथां आहे। सारी दुनिया जा जेके बि औलिया सगोरा हुया उन्हनि कदम खे क़बूल फरमायो आहे, पंहिंजे कंध खे झुकायो आहे। ही ॿियनि कंध झुकायो आहे, पर ख़्वाजा अजमेरी छा थो फरमाए, बल अला रासी व ऐनी। ए सोना अब्दुल कादिर तुंहिंजो कदम रुॻी कंध जे मथां न पर मुंहिंजे त अख नहीं मथे जे मथां आहे। सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। उन कामिल वलीअ, उन अल्लाह जे प्यारे मदीने वारे मीर जे बचड़े हज़रत इमाम हुसैन जी शान खे बयान कयो। हज़रत इमाम हुसैन साईं जो मक़सद छा हो, छाजे लाइ मैदान में आयो, कॾहिं इन पासे ज़हन असां जो वियो आहे घटि। इन अदरे खे मथे जागाईस, तव्हांजो ॾोह कोन्हे पुट। निंड ईंदी सॼो ॾींहुं वीचारा के माल चारीनि के हर कनि के कम कारियूं, ऐं टाइम बि साईं ॻाल्हि 13 थियो आहे। सो इहा टाइम हलंदा अलाह मालिक आहे, पोइ 14 थियनि 15 थियनि, पोइ ॾिसूं त केॾी महिल थी तव्हांजी अलाह जी महिरबानी सां आज़ादी थिए। ॿुधो मुंहिंजे हबीब जा आशिको, हज़रत इमाम आली मक़ाम सैयदना हुसैन जो मक़सद छा हो, नसबुल ऐन कहिड़ो हो, हुसैन छाजे लाइ मैदान में आयो हो, अल्लाह जे दीन जी ख़िदमत करण जे लाइ, अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे कानून मिठे मुहम्मद जे कानून खे जारी कराइण जे लाइ। इमाम आली मक़ाम जो मक़सद ई हो त धरती भी धनीअ जी आहे, निज़ाम भी धनीअ जो हुजे, फ़ैसिलो भी धनीअ जो हुजे, हुकुम भी धनीअ जो हुजे, काइनात जे ज़र्रे ज़र्रे जे ख़ालिक मालिक रब जो कानून हुजे। दुनियावी जेके असां जो बेदीनियूं गुमराहियूं ग़लतियूं आहिनि इहे न हुजनि। हबीब करीम जा बचड़ा इहा तरबियत उथंदे ई सिखिया हुआ। तव्हां उलमा खां ॿुधो आहे, कई भेरा ॿुधी चुका आहियो, हज़रत इमाम हुसैन जी अम्मा, हज़रत इमाम हुसैन जो अबो, हज़रत इमाम हुसैन जो नानू, हज़रत इमाम हुसैन जी नानी, हज़रत इमाम हुसैन जा भाइर, हज़रत इमाम हुसैन जूं भेनरूं, हज़रत इमाम हुसैन जूं मासियूं, हज़रत इमाम हुसैन जा मामा, ही जेको बि ख़ानदान आहे उन्हनि जी तव्हां तारीख़ पढ़ो, हिस्ट्री पढ़ो, मुतालिया कयो, इन्हनि खे उथंदे ई तरबियत मिली आहे त अल्लाह जी दीन जी मिली आहे। अदा तुंहिंजो बचड़ो घर में ख़ैर सां ॼमे थो, ॼमण खां पोइ उन जी नज़र टेलीविज़न ते, ॻाल्हि ईअं आहे, सिधी ॻाल्हि आहे, लिक कान्हे। उथंदे ई उन जूं अखियूं फिल्मुनि ते वयूं, ड्रामनि ते वयूं, त वॾड़ो थींदो वेंदो उहा ई ॻाल्हि पकी कंदो वेंदो, उहा ई ॻाल्हि ज़हन में आणींदो वेंदो, उहा ई ॻाल्हि सम्झंदो वेंदो। मगर हज़रत हुसैन जो ॼाओ त हज़रत हुसैन जी निगाह कंहिं ते पई आहे, हज़रत हुसैन जे कननि ते कंहिंजो आवाज़ आयो आहे, हज़रत हुसैन खे खीर कंहिंजो मिलियो आहे, हज़रत हुसैन खे लोली कहिड़ी मिली आहे, हज़रत हुसैन खे झोली कहिड़ी मिली आहे, हज़रत हुसैन जे अखियुनि कंहिंजा दीदार कया। राजा चो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह। ख़ुदा जा बानड़ो, हुसैन सुनो शोबान महीने में जाओ, 5 तारीख़, 4 सन हिजरिया, अम्मा पाक जे वजूद पाक खां ॿाहिरि जो आयो। उथंदे ई हज़रत हुसैन जी निगाह पंहिंजे जीजल अम्मा ते पई, हज़रत हुसैन जी निगाह मदीने जे मीर सुहिणे हबीब जे पाक चेहरे ते पई, हज़रत हुसैन जी निगाह पंहिंजे बाबा हज़रत अली मुर्तज़ा ते पई। ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हल। हज़रत हुसैन जी निगाह वॾे भाउ हज़रत इमाम हसन पाक जे मथां पई, हज़रत हुसैन जी निगाह उथंदी पंहिंजे भेनरुनि ते पई आहे। पर जेॾे बि निहारे त न गानो आहे, न ड्रामो आहे, न फिल्म आहे, न गंदा, न गारा, न ग़लत बयान आहे, निकिरे थो त रब जो क़ुरान आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सैयदना हुसैन जो घराणो ई अजीब आहे।
तरबियत अजीब आ, तालीम अजीब आ। उथंदे ही उनखे जेका ॻाल्हि कन ते पई आ सा अल्लाह जे हबीब जे पाक ज़ुबान खां पई आ। हिकिड़े कन में बांग आई आ, ॿिए में तकबीर थी आ। हुसैन जे ज़ुबान ते चोरीअ जे माल जो रतु न आयो आ, चोरीअ जे माल जो खीर न आयो आ, चोरीअ जे माल जो मखण न आयो आ। हुसैन जे ज़ुबान ते पहिरीं पहिरीं आई आ त महबूब करीम जे पाक ज़ुबान सां चॿारियल खारक जी मदीने वारे मीर जे लिब सां मिलियल रस आई आ। पोइ मज़ो बि अहिड़ो हूंदो न, फेज़ बि अहिड़ो हूंदो न। अदा जान खे जॻह होशियार थी वेह, वीचारो ॿई हथ ज़मीन ते ॾेई ज़ोर थोरे त मन निंड न अचे, पर निंड सी निंड बेटा घोड़ा तॾहिं बयान फरमायो न, फरमाए तो सुते न सरदिया कर पचार पिरीअ जी विहामी मी द्याय पो घणा हणंदी हथड़ा। फरमाए तो सुता उथी जाग निंड न कजे तिरी, तो भाइयों हमेशा ई माझा दे जो माग सुल्तानी सुहाग निंडूं कदे न मिले। होशियार थी वियो, तवज्जो ॾेई ॿुधो, मूंसां मिली सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां पढ़ो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुने हुसैन जो घर निहार, केॾे शान वारो घर आ, केॾी बरकत वारो घर आ। आला हज़रत अज़ीमुल बरकत आशिक़े मुस्तफ़ा मौलाना अब्दुल मुस्तफ़ा सॾींदा हा, अल्लामा बि सॾींदा हा, आला हज़रत सॾींदा हा, हज़रत मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह। छा तो बयान फरमाए, हमें तो बे इजाज़त जिनके घर जिब्रील भी आते नहीं। हाणे असां जा घर आहिनि, बोरी दर ते टंगी पई आ, छलन ॿाहिरां केरु आवाज़ करे चूड़ी वाले त बोरी भित खां पासे हली वई। खिलो न पर रो, वाह मुंहिंजे महबूब जा बचड़ा तव्हांजो पर्दो। बेइजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, बेइजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, कदर वाले जानते हैं इज्जो शाने अहले बैत। कमाल परती सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। अम्मा खातून जन्नत एक भेरे पंहिंजे बाबा मुस्तफ़ा करीम जे घर ॾे अचण जो प्रोग्राम थी बनाए। शेर खुदा हज़रत अली मुर्तज़ा खे अर्ज़ थी कई क़िबला अॼु बाबा जे घर ॾे हलण जो ख़्याल आहे, इजाज़त आहे। साईं फरमाए थो बेशक इजाज़त आहे, ॿिए जे घर खां केरु झलींदो। जागो था, इन चाचे खे थोरो सिधो करे विहारियो। हा पोइ सुबुह जो चवंदो त 4-5 मौलवी हा, 4-5 मौलवी, मौलवी बि न मौलवी हा। छा चयूं? चईं वठ वठा ही चयूं त अला छा, जे निंड में हूंदी त अला छा थींदो न। होशियार थी ॿुध, अल्लाह जी हरीब करीम जा उम्मतियो, मुझे मिठे मोहम्मद जे मोहब्बत वारो हजरत अली मुर्तज़ा शेरे खुदा रब जो प्यारो कामिल वली, जंहिंजे लाइ क़ुरान फरमाए थो त जॾहिं बि निहारबो हो त या रुकूअ में या सजदे में। केर थो चले क़ुरान, ॾाढा ॻाल्हि केर थो चवे। अल्लाह फरमाए थो मुहम्मद रसूलुल्लाह
वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगूना फदलन मिनल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रअन अखरज शताहू फ़आज़रहू फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िही युअजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। तहां त निंड न कयो, होशियार थी विहो, मोहब्बत सां विहो, आइंदा जे लापो खणी अदे हुसैन बख़्शे चइजो त वेरी महिरबानी करे 2 मिंट मौली साहब अॻ में टाइम ॾे। दिलासा ॾाढा ॾींदा आहिनि मूंखे, साईं टाइम तव्हांजो बिस्मिल्लाह ताईं रुॻी पहुचो। शुक्र आहे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी, वाइदे वफ़ाई थी। मूंखे पोइ करण में बि डपु कोन्हे, जहिड़ी अॻ में तकड़ करण तहिड़ी पोइ, पर रुॻी तही होशियार थी वियो। या वरी इंतजाम हुजे जो 12 खां पोइ तव्हांखे करक चाय मिले जो पीअण खां पोइ मिंथुनि सां बि निंड न अचे। को रस्तो त हुजे न साईं। ॿुधो मुंहिंजे हबीब जा आशिक़ो, अल्लाह फरमाए थो मुहम्मद मूं अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीना माहू मुझे हबीब सां गॾु रहण वारा सिद्दीक़ जो शान अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार काफ़िरनि ते सख़्तन फारूक जो शान रुहमा बैनहुम पाण में रहम वारा उस्मान गनी जो शान तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगूना फदलन मिनल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद। ॾिसंदे रुकू में हूंदा, सजदे में हूंदा, अल्लाह जे रज़ा जी तलब कंदा हूंदा, उन जे पेशाननि में सजदनि जा निशान ठही विया हूंदा। ही मुंहिंजे शेर ख़ुदा अली जो शान। हज़रत अली अल मुर्तज़ा खे अहलिया पाक तमर कुंवर सय्यद फातिमा ज़हरा जेके क़िबला इरादो आहे त बाबा साईं जे घर हला, ऐं न तो भली हलो, पर क़िबला हिकड़ी माफ़ी मिले, मता बेअदबी समझो, मता गुस्ताखी समझो कहिड़ी, क़िबला मां अॻियां हला अव्हां मुंहिंजे पोयां अचो, ईअं सखो रुॻी अचो न, मुंहिंजे पेरनि जे निशाननि ते पंहिंजा पेर ॾींदा अचो। मां ख़ातूने जन्नत चाहियां थी मूंखे त केरु न ॾिसे, पर पेर जो निशान बि केरु न ॾिसे। पर्दो छा आहे? जवाब ॾाढा ॾे। महबूब करीम जा नंक मुस्तफ़ा जूं घर वारियूं, अल्लाह फरमाए थो या निसा अन्नबी लस्तुन कहद मिनन निसा इन तकैतुन फला तखदन बिल कौल। ए मुझे हबीब करीम जो घर वारियूं, अव्हां जो को मट कोने, तव्हां जहिड़ी का बि औरत कान्हे का, न अव्हां जो को मट सानी आहे, न अव्हां जी का बराबर औरत आहे। इन जे हूंदे बि कंहिंसां नरम लहजे में न ॻाल्हायो। वकरन फी बुयूतिकुन, ऐं पंहिंजे घरनि में पर्दे सां वेहो। सय्यद है, तय्यब है, ज़ाहिर है, ताहिर है, फाजिल है, आमिल है, कामिल है, साइम है, फातिम है, आबिद है, साजिद है, ज़ाहिद है। हबीब करीम जी चौथो नंबर न्याणी, उन्हें कमाल वारी न्याणी हाणे घर खां निकिती आहे, पर्दे जो एॾो लिहाज़ आहे। ॿुधा त असां तव्हांजो छा हाल थी? सुहिणे हुसैन जी ॼमण जी जाइ घर उथंदई जेका तरबियत मिली आहे, तालीम मिली आहे, सो जेॾे निहारे तन नूरानी चेहरा पियो ॾिसे, कननि सां ॿुधे अल्लाह जो क़ुरान पियो ॿुधे, निहारे को नमाज में आ, को सजदे में आ। हुसैन पाक जे ज़हन में भी ॻाल्हि ही कान ही, उथंदे ही अल्लाह जे दीन जी तरबियत ही, अल्लाह जे दीन जी तालीम ही, इस्लाम ज़हन में हो, कुसन वारो ज़हन भी हुयो, कोहन वारो ज़हन भी हुयो, कुर्बानी वारो ज़हन हो। आस्ते आस्ते वॾा थींदा विया, मदीने जे पाक घिटनि में डोरण जहिड़ा थींदा विया। हिकिड़े भेरे हुज़ूर सुहिणा सय्यदा खातून जन्नत जे घर में आया,
बई भाइर घर में न हुआ। साईं पुछन था अम्मा हसन हुसैन काॾे विया आहिनि? बाबा बई घर मां निकिरी विया आहिनि। हेॾे निहारियो कहिड़े साल में ॼावा हा? इमाम हसन जा हो 3 सन हिजरीअ में, हुसैन सुहिणो 4 में। नबी पाक मदीने में घणा साल रहा? 10। घणा साल? माना महबूब जे ज़ाहिरी रहलत जे वक़्त इमामन सगोरन जी उम्र घणी ही, हिकिड़े दी 7 साल जे लगभग, ॿिए दी 6 साल जे लगभग नंढा जॾहिं नबी खे दुनिया तां बुरको पिया मटाइनि। पर इहे 6 साल जे अंदर या 70 साल जे अंदर जेके ज़िंदगीअ जूं घड़ियूं हुयूं उन में मुंहिंजे महबूब ॾाढा इन्हनि खे प्यार ॾिना, ॾाढियूं महिरबानियूं कयूं, ॾाढो नवाज़ो हुयो। पाण घर में आया आहिनि, पुछा था कि काॾे विया आहिनि? कि भला ॿाहिरि निकिरी विया आहिनि। अली मुर्तज़ा बि घर में न आहे, केरु सॾे अचे केरु वठी अचे। साईं जी ज़ात बरकात जे मोहबत वारो हज़रत अम्मा ख़ातून जन्नत खे बचड़ा घणा हुआ? ॿुधायो था घणा? ख़बर कान अथव? अल्लाह ख़ुशि रखे, भुलिजी पियो अञा ॿुधायो। घणा बच्चा हुआ? 3 पुट 2 न्याणियूं। घणा थिया? जवाब ॾाढा ॾे। 5। सुनन लाइ गंज, रहज़न लाइ रंज, खोटन लाइ खंज। ॻाल्हाईंदो हल न, किथां पंध खां था असांखे आणियो, अचूं था त बरिया पिया हो, ओबासियूं आसीरा पासीरा, छा ॿुधंदो? हबीब करीम जे मोहब्बत वारो 2 न्याणियूं, हिक जो नालो हज़रत ज़ैनब, ॿिए जो नालो हज़रत उम्मे कलसुम। 2 नाला ज़हन में रखो। उम्मे कलसुम उहा न्याणी आहे जेका हज़रत अमीर उमर साईं खे हज़रत अलीअ निकाह करे शादी करे ॾिनी। उन मां पुट बि ॼाओ हज़रत अमीर उमर खे, पर उन जे हूंदे वफ़ात करे दुनिया तां। 2 न्याणियूं ऐं 3 पुट। ॻाल्हाए 2 न्याणियूं, पुटनि जा नाला विसरी वियो। हिकिड़ो हज़रत इमाम हसन, ॿियो हज़रत इमाम, ऐं 3 मोहसिन न मुहसिन। आम चयो वेंदो मोहसिन, पर सही लफ़्ज़ आहे मुहसिन, मुहद्दिस जे वज़न ते। अल्लाह जे ज़ात बरकात जे हबीब करीम जा बचड़ा इमाम हसन हुसैन ॿाहिरि निकिरी विया आहिनि। ख़ातून जन्नत पाण त परदीदारा, बचड़ा बि परदे वारा हुआ, न्याणियूं परदे वारियूं हुयूं। केरु ॿाहिरि निकिरी ॻोल्हे? नबी सी पाण ॿाहिरि मदीने जे घिटीअ में निकिरी आया। वाह मदीना तुंहिंजो शान, चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। हिकु अल्लाह जे बाने छा चयो आहे? चतो करम कर दो करम दाहूं भिखारी या रसूल अल्लाह। साईं तव्हांजे कर्म जो मोहताज आहियां। करम कर दो करम दाहूं भिखारी या रसूल। ॻाल्हाए पियो त ॼण मां हिकिड़ो मर्द आहियां, साईं भिखारी आहियां। हबीब महिरबानी फरमायो, पोइ छा थो चवे? तवजो ॾियो मुंहिंजा भाइरो, वरी पाण खे महबूब जी गोली थो बनाए, बांधी नौकिरियाणी। पहिरें छा थो चवे? करम कर दो करम दाहूं भिखारी या रसूल अल्लाह। मैं तेरी हाँ न रुल मर आवारी या रसूल अल्लाह। मुझा महबूब मां तुझी बानी हाँ, जे बेटा ऐसा फरमान हू जा पान पैर में मां तह जुती ना जेही। सुभान अल्लाह, छा मोहब्बत जो मकाम आहे, छा प्यार जो मकाम आहे। हबीब करीम जे सां बरका मदीने जे घिटीअ में घेड़ा आहिनि। हसनैन करीमैन खे वठी अचण जे लाइ ॾिसनि था हिकु दीवार आहे, उन जे पासे में 2 भाइर सुता पिया आहिनि। बिस्तरो लॻल न आहे,
चादर लगल ना है, रेशमी हंध लगल ना है, तौरिया तडो लगल ना है, गिलमिया खाली जो लगल ना है। अल्लाह जो प्यारो जिब्रील वेठो आ, उन जो हिकड़ो पर हेठों आ ऐं ॿिए पर सां ॿिन्ही खे हवा हणी रहियो आ। अल्लाह या सय्यदी या रसूल अल्लाह। नारे तहकीक सभई नारा हणायो, सी वॾे आवाज़ सां नारा हणायो। सुने हबीब जी साथ जिब्रील सोने के निहारे फरमाया जिब्रील अच्छा हाल किबला रब जी भलाई भाला, रब जुल जलाला वडो लजपाला, महबूब तुझे बचन जो भी कमाला। साईं कहीं फरमाया जिब्रील कॾहिं पहुतो आ? चे किबला जॾहिं सुता तो छो ख्याल कयो? चईसी मां अॼु जो न कल्ह जो न, जॾहिं अल्लाह ताला मूंखे वजूद ॾिनो आ तॾहिं खां वठी तव्हांजे दरवाजे सां मुंहिंजो प्यार आ। उलमा लिखनि था जिब्रील सगोरो अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कंदो आहे त मौला मूंखे जल्दी जल्दी महबूब जे दरबार ॾे मोकिल, बार बार हबीब जो दीदार कयां। साईं करीम अलैहिस्सलाम जन एडी शफ़क़त ॾिसी प्यार ॾिसी जिब्रील सोने जो पंहिंजे बच्चन खे उथारियो आ, निंड मां वठी घर आया आहिनि। जन जे आराम में हिकिड़ो अल्लाह जे मलाइकनि जो सरदार त ॿियो काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो सरदार आहे। इहा हिन हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन। पर हिन महीने में ख़ासि करे सैयदना इमाम हुसैन जो ज़िक्र थींदो आहे। घणो करे सुन्नी जेके बि आहिनि पंहिंजे हाल आहर महबूब जे बचननि जे शान खे बयान कंदा आहिनि, बयान कराईंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि। ऐं इहो शान या इमाम आली मक़ाम जे शहादत जो ज़िक्र करणु इहो मदीने जे मीर जी सुन्नत आहे। ॾाढा त महबूब करीम जी पाण ॿुधायो हुयो त मुंहिंजो हुसैन सुहिणो शहीद थींदो, हुसैन जे मथां हेॾा इम्तिहान ईंदा, हुसैन जे मथां हेॾियूं तकलीफ़ूं ईंदियूं, हुसैन खे हेॾियूं अज़ियतूं मिलंदियूं। इहे सभु ॻाल्हियूं मुंहिंजे आका ॿुधाए छॾियूं हुयूं। इहा ॻाल्हि मदीने मके में लिकल कान हुई, सभिनी जे कननि ते पहुत रही त इमाम सुहिणो शहीद थींदो। नंढड़ो आहे, आहिस्ते आहिस्ते वॾो थींदो पियो वञे, वधंदो पियो वञे, उमिरि वॾी थींदी पई वञे। ॿई भाउ गॾु था हलनि, उथण वेहण में घुमण फिरण में इकट्ठे हूंदा हुआ। हिकु दफ़े नबी सोन जी दरबार खुली पई आहे, हबीबनि जे दरबार में हिकिड़ो सहाबी आयो आहे, हरणीअ जो बचो खणी आयो। छाजो बचो? ॾाढा थोरो वॾी आवाज़ सां। अॻे हलाल शइ जो शौक़ु हूंदो हो, हरणियूं पालियो हलाल आहे, फाड़ा हलाल, ॿकिरियूं मीहियूं रिढूं गऊं हलाल, ॻाल्हाए न। हाणे वरी कुतनि जो शौक़ु, छो त नबी साईं ज़ात बरकात फरमाइनि था जंहिं घर में कुतो आहे उनमें रब जे रहमत जो मलाक न ईंदो। असांजो ॾिसो ज़िद दीन सां जंहिं शइ खां नबी झले थो मुस्लमान ज़ोरी उन ते थो ॾे। अल्लाह पनाह में रखे। महबूब जी दरबार आहे, मस्जिद शरीफ आहे। असहाबी सगोरे खे वाट सां ईंदे को हरणीअ जो बचो मिली वियो, खणी आयो आहे। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह ही मुंहिंजे तरफ़ां जे ख़िदमत में हदियो आहे, तोहफ़ो आहे, क़बूल फरमायो। साईं वठी हज़रत इमाम हसन खे था ॾियनि। हसन बि साईं हसन आहे, चयो सुभान अल्लाह। आला हज़रत छा बयान फरमायो आहे? चयोसि वो हसन मुजतबा सईदुल असखिया राकिबे दोशे इज्जत पे लाखों सलाम मुस्तफा जाने खो सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमए बज़ में। एतिरो प्यारो जो नबी सुहिणा इमाम हसन खे कुल्हे ते खयो पिया अचनि। असहाबी सगोर निहारे
चंथने मल मरकब रकिबत या गुलाम, ऐ बच्चा वाह जो सवारी ते सवार थियो आहीं, वाह जी सवारी मिली थई। तो महबूब छा था फरमाइने, असहाबियो सवारी बिल्कुल भली आ पर सवार भी भलो आ। हाँ हाँ ने मर्रा के बोआ सवारी भली आ तो सवार भी भलो आ। वो इमाम सन उन्हें जो बच्चों मिलो ऐ घर काहे आयो, जाल हुसैन यादू, हुसैन सोनो भी डोड़ तो आयो, सिधो हबीबन जे दरबार में आयो आ। नाना साईं मुखे बेहरनीअ जो बच्चो खपे, पेर जुत्ती में नवा, मदीने जे गलिन मां मिट्टी मुबारक मां घुमंदे फिरंदे दस लगी हुई, उन्हें 10 वारा पेर मुस्तफा जी पाक गोरन ते थो रखे। इन्ना मस्तरी करे बई पेर महबूब जे हिन ढाकुन ते रखे, मुस्तफा जे पाक नीचे में भाकुर विझी बई चप मुहम्मदी चपन ते रखे, चुमे बथो ऐं अर्ज भी थो करे, सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। कहरा मुस्तफा जा चप। आला हजरत बयान तो फरमाए, पतली पतली गुले कुद्स की पत्तियां, पतली पतली गुले कुद्स की पत्तियां, उन लबों की नजाकत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने शमए बज़ में हिदायत पेला, शमए बज़ में हिदायत पेला। हजरत हुसैन खां साईं पुछन था छा खपई, नाना हरणी जो बच्चो। साईं फरमाइन था आयो हिकिड़ो हो भाई भाई रहियो बई, हुन वटि आयो त छा जे तो वटि त छा, हिकिड़ो ई त आयो, जागो था। नाना वाकई आयो तो हिकिड़ो हो, पर अव्हां वटि कमी कहिड़ी आहे छा कमी, अधेर निंड जी कमी आहे, सुभान अल्लाह न, जागो था। इमाम हुसैन सोने छा चयो, तहां जे दरबार में कंहिं शइ जी बि कमी खोट बरेलवी बिदती हो छा। हाने जे चऊं था त रब जे हबीब खां काशे घुराऊं त दारी लथी थे, बिदती बरेलवी बिदती। हाने अभी तहां मुस्तफा खां छो पे घुरियो, नबी से अवां खे छो पे चयो त जेकी वणे सो घुरो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रबियत सहाबिया मुस्तफा जी खिदमत कंदे गुलामी दींदे हबीब राज़ी थी था होन, हमें था सल रबियत, रबिया जेको वणे सो घुर, हुन जी घुर या नहीं त किबला नई गवर्नमेंट ठही आ, ज़कात जी 13 महीने ॾियार कंधनि जो हक़ खाई वञा, जागो था। 13 अंधा घर जा लिखियो, अंधा वीचारा चोटा खाए हलिया हल भरा, एॾो ज़ुल्म पियो हले। हिकिड़ी हुकूमत वई वरी ॿी आई, अदा अॻियां मैदान करे विया, भींग करे विया, वरी हा वई वरी ॿी आई, अबा अॻियां भींग करे विया, हले पई भींग, ॾिसो किथे थी पहुचे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतियो, हजरत हुसैन जो ज़हन त ही उहो दरवाज़ो आहे जितां जो साली कॾहिं न खाली। असहाबी रबियत साईं समय त जेको घुरनो थई सो घुर, जवाब छा थो ॾे, दुनिया नथो घुरे। असअलुक मुराफ़क़तक फिल जन्नत, हबीब अव्हां खां थो घुरां त अव्हां सां गॾु जन्नत में हुजां।